जी बिल्कुल जामशोरो ज़िले में जो बरसात के बंद थींदे 3 महीना गुज़री विया आहिनि, मगर हिन वक़्तु जो असां जामशोरो ज़िले जे हेड क्वार्टर कोटड़ीअ जे वार्ड नंबर 10 जे ॻोठ मोहम्मद यूसुफ बलोच में जो मौजूदु आहियूं। ही तारीख़ी जो इल्मु वारो ॻोठ आहे। ॻोठ यूसुफ बलोच जो 3 महीना गुज़रण बावजूद भी जो म्यूनसिपल कमेटी जो कोटड़ी जी इंतज़ामिया तरफ़ां जो ही बरसाती पानी निकाल न करे सघी आहे। हिन वक़्तु भी जो इन इलाइक़े में जो 2 खां 3 फुट जो पानी जो वो बीजी वियो आहे, जो बदबूदार जो वो पानी थी वियो आहे, जंहिंजे करे पानी बीहण जे करे हिन इलाइक़े में जो मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खयो आहे। हितां जे रवासियुनि जो चवणो त म्यूनसिपल कमेटी जो एडमिनिस्ट्रेटर जो इमरान घुमरो जो ॿुधायो वियो आहे त 1000 खां मथे लीटर तेल जो वो हिन पानी कढण लाइ इस्तेमालु करे चुको आहे, मगर हिन वक़्त ताईं जो इलाइक़े वासियुनि जो चवणो त असां मशीन भी न ॾिठी आहे, इन पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिंजे करे असां जो मच्छरनि जे आज़ार में जो ॾींहुं राति जागी गुज़ारियूं था, मगर इंतज़ामिया जो कंहिं भी जो असांजी सार न लधी आहे। हिन वक़्तु भी जो बरसाती पानी हिन ॻोठ में जो 2 खां 3 फुट जो वो बीठो आहे। 3 महीना गुज़री विया आहिनि, मगर इंतज़ामिया तरफ़ां जो हितां जे रवासियुनि खे जो बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे, बरसाती पानी निकाल न कयो आहे। हितां जे रवासियुनि जो चवणो त सिंध हुकूमत जो नोटिस वठी इन तारीख़ी ॻोठ मां जो बरसाती पानी निकाल कराए हितां जी इंतज़ामिया ख़िलाफ़ जो सख़्त खां सख़्त जो कार्रवाई कई वञे। जी।